ميرپورخاص में रिपोर्ट कराया शहबाज अली लगारी एवान صحافت ميرپورخاص में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ټنڈو जान محمد वासी राणोमल دانهيندي इल्ज़ाम हयो आहे त लॻभॻि 20 साल अॻु हिन पंहिंजे साथी नंदलाल सां गॾु पार्टनरशिप ते नसीब मेडिकल स्टोर खोलियो हो जंहिंमें संदसि भाईवार तौरु 8 लाख रुपया लॻल हुआ। हुन चयो त डिघे अरसे जी पार्टनरशिप खां पोइ हाणे साथी मुबैना तौरु स्टोर ते कब्ज़ो करे छॾियो आहे। राणोमल मूजिबि खेसि संदन पार्टनर खेसि चयो आहे त 8 लाख सड़पकारी सां गॾु 50 लाख रुपया व्याज ॾे त स्टोर वापसि कंदसि, ॿी सूरत में स्टोर मुंहिंजो आहे, जेको करिणो आहे अथई करे वठे। हिन वधीक इल्ज़ाम लॻायो आहे त स्टोर जो नालो वठण ते खेसि ऐं संदसि पुटनि खे जान खां माराइण जूं धमकियूं पिण ॾिनियूं पियूं वञनि। हिन चयो त हू ग़रीब माण्हू आहे ऐं संदसि ॿारनि जे गुज़र सफ़र जो वाहिद ज़रियो इहो ई मेडिकल स्टोर आहे। हिन कमिश्नर मीरपुरख़ास, डिप्टी कमिश्नर DIG, SSP मीरपुरख़ास, SC ऐं SHO ټنڈو जान मोहम्मद खां अपील कई त संदसि इंसाफ़ करे संदसि स्टोर वापसि ॾियारियो वञे।